2001 खां वठी 2018 ताईं जेके उस्ताद आहिनि कमीशन पास करे जेके भर्ती कया आहिनि सिंध हुकूमत, उन्हनि सां वॾो ज़ुल्म आहे। त हुननि जो जेको डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट वारो मसइलो आहे अञा ताईं उहो अटकियो पियो आहे ऐं सिंध हुकूमत गवर्नमेंट ऑफ सिंध उन्हनि खे अञा ताईं डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां मुस्तक़िल न कयो आहे। तंहिं करे सिंध जा हज़ारे उस्ताद पूरी सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ कैडर PST हुजनि, चाहे JST हुजनि, चाहे HST हुजनि, उहे वॾी अज़ियत में आहिनि। लेटर निकिरनि था त उन उस्ताद जी इंक्रीमेंट कटी वञे, वरी लेटर निकिरनि था फ़िलहालु रोकियो वञे, विच में गुज़ारे थो वञे त ट्रेज़री वारा उनखे ब्लैकमेल कनि था, उन्हनि जा पैसा पोयां 3 सालनि जा रिकवर कनि था। तंहिं करे असांजो ऑल सिंध टेस्ट पास टीचर एक्शन कमेटी पूरी सिंध जे अंदरि हिकिड़ी मुतहरिक एक्शन कमेटी आहे, जंहिंजो इहो ऐलान थियलु आहे 22 तारीख़ जुलाई जी 22 तारीख़ ते कराची प्रेस क्लब में तमामु वॾो सिंध लेवल जो मेगा प्रोटेस्ट असीं करणु वञूं पिया। नंबर 1 ते असांजो मुतालबो आहे त 2001 खां वठी 2018 ताईं जेके बि टेस्ट पास था उन्हनि खे डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर कयो वञे फिल 4। ॿिए नंबर ते असांजो मुतालबो आहे PST रीढ़ जी हड्डी एंड एजुकेशन डिपार्टमेंट जी प्राइमरी स्कूल टीचर उन्हनि जो सर्विस स्ट्रक्चर जारी कयो वञे। ॿिए नंबर ते असांजो मुतालबो आहे HST टू SS प्रमोशन, हाई स्कूल टीचर जेके आहिनि उन्हनि खे सब्जेक्ट स्पेशलिस्ट तौरु उन्हनि खे प्रमोशन ॾिना वञनि। चौथो नंबर मुतालबो आहे उहो आहे PST टू JST HST प्रमोशन, जेके सालनि खां वठी PST जो हक़ आहे, राइट आहे, उन्हनि जो प्रमोशन ड्यू आहे उहो JST तौरु ऐं HST तौरु, ऐं उन्हनि जो जेको आहे उहो प्रमोशन नथो कयो वञे। असांजो इहो मुतालबो आहे हुकूमत सिंध खां। हमारी जो तहरीक है 2001 के बाद से लेकर 2018 तक जो उस्तादों के साथ जो इन्होंने, मैं तो कहूँगा, जुल्म किया हुआ है कि जो 3 साल का उनका कॉन्ट्रैक्ट पीरियड जिसको करार देकर इन्होंने उनकी सर्विस से उनको काट दिया है, उसके जो भी इंक्रीमेंट वगैरह हैं या जो भी उनकी मराहत है वो उसको महरूम रखे हुए हैं। तो उन्हनि जी इंक्रीमेंट किथे किथे कंहिं ज़िले में लॻे पई उस्तादनि खे साल जी इंक्रीमेंट लॻंदी आहे जेको रेगुलर एम्प्लॉय हूंदो आहे। अच्छा 3 साल जॾहिं हू मतिलबु सर्विस काउंट कोन था कनि त ट्रेज़री वारा हर डिस्ट्रिक्ट जा अलॻि अलॻि किथे किथे इंक्रीमेंट लॻे पई उन्हनि टीचरनि खे, किथे किथे इंक्रीमेंट कान पई लॻे। हाणे जिन्हनि खे लॻे पई इंक्रीमेंट हर वक़्तु ट्रेज़री वारा उनखे ब्लैकमेल कनि था, सर्विस बुक ते जेॾीमहिल फिक्सेशन में थप्पो हणनि था ओॾीमहिल ब्लैकमेल कनि था, किथे बदिली कराए वञनि था उते उन सैलरी में हू ब्लैकमेल कनि था। ऐं वॾे में वॾो मसइलो इहो आहे जेकॾहिं उन दौरान सर्विस दौरान रिटायरमेंट अगरि थिए थो आख़िर में त हुनजी टोटल जेका सर्विस आहे उन में 3 साल जो पीरियड जॾहिं इंक्रीमेंट कट कनि था त बाक़ी उस्ताद खे का शइ कान थी बचे, सभु पैसा ट्रेज़री वारो खयो वञे।